अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सगत माहिया हिरा अब्बासी सबका पहिरियां हलंदासीं इलाक़ाई ख़बरनि जी तरफ़। मंगिया मोरी वेझो पुलिस कार्रवाई कंदे वॾी मिक़दार में चर्स ऐं हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। DSP नौशरो फिरोज़ इमदाद सोलंकी, SHO नबी बख्श जलबाणी ऐं SHO अबड़ान रफ़ीक बोहियो जी अॻवाणीअ में मेहरान हाईवे ते पुलिस मज़दा खे रोके तलाशी वरिती। तलाशी दौरान सवा 2 मण जे लॻभॻ चर्स हथ करे ॿिनि जवाबदारनि मोहम्मद इब्राहिम मर्टियो ऐं सैफुल्ला डोमकीअ खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार मज़दा में रखियल चर्स क्वेटा खां टंडो आदम खणी वञी रहिया हुआ। इतला मिलण ते इन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। हटरी लॻ बाईपास जे ॻोठ किरड़ खान सोलंकीअ जे रहवासियुनि ॻोठ जी ज़मीन ते बिल्डरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻवाणी कंदे गारी खान सोलंकी, ग़ुलाम हैदर सोलंकी, अफ़ज़ल ऐं ॿियनि चयो त संदनि ॻोठ जी ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ बिल्डर माफ़िया इरशाद ख़ासखेली, शकील पठाण ऐं ॿियनि गुज़िरियल ॾींहुं 40 खां वधीक हथियारबंद हमलो करे ॻोठ ख़ाली कराइण जी कोशिश कई, पर ॻोठाणनि संदनि इरादनि खे नाकाम बणाए छॾियो। हिननि चयो त असां 50 सालनि खां रहूं पिया, पर बिल्डर लालच में अची ज़मीन ते कब्ज़ो करण थो चाहे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त कब्ज़ा माफ़िया ऐं बिल्डर ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जानवरनि जी पालना वारे खाते लाइफ स्टॉक पारां हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन जे सहकार सां जानवरनि जे इलाज ऐं पालना बाबति सकरनि जे मालपीड़ीअ में मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें डॉक्टर अब्दुल लतीफ़ रिंद, पंहिंजी टीम अलाउद्दीन रिंद, ज़हूर अहमद मक्सी, गारी संजराणी ऐं गाज़ी संजराणीअ सां गॾु सवे जानवरनि जी चकास करण बाद वैक्सीन करे दवाऊं पिण ॾिनियूं। बायर हेल्थ केयर एम्प्लॉइज़ पाकिस्तान तरफ़ां मुलाज़िमनि खे ज़बरदस्ती नौकरियुनि मां कढण लाइ इस्तीफ़ाऊं वठण ख़िलाफ़ प्रेस क्लब हैदराबाद साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरो कंदे मलिक अशफाक अहमद, शकील अमीन ऐं ॿियनि चयो त मल्टीनेशनल दवाऊं ठाहींदड़ पंहिंजो कारोबार ख़तमु करण लाइ पंहिंजा शेयर विकिरो करे हितां वञणु चाहे थी, जंहिं करे मुलाज़िमनि खां इस्तीफ़ाऊं वठी रही आहे। हिननि चयो त नौकरियूं ख़तमु थियण जे करे मुलाज़िम परेशान आहिनि। हिननि मुतालबो कयो त मुलाज़िमनि खे बेरोज़गार कंदड़ कंपनी ख़िलाफ़ कार्रवाई करे मुलाज़िमनि सां इंसाफ़ कयो वञे। बिरिया रोड थाणे जी हद ॻोठ लकड़ बिरोहीअ में ॻोठ जे 10 घरनि मथां लॻल 15 सोलर प्लेटूं चोरी करे फ़रार थी विया। ॻोठ लकड़ बिरोही में राति देर सां मोहम्मद हनीफ़ बिरोही, यूसुफ बिरोही, अलीगुल बिरोही, रियाज़ बिरोही, अलीशेर बिरोही, अलीजान बिरोही ऐं ॿियनि जे घर मथां लॻल सोलर प्लेटूं नामालूम चोर हिकी राति चोरी करे फ़रार थी विया। ॻोठाणनि अलीगुल बिरोही, यूसुफ बिरोही ऐं ॿियनि ॿुधायो त असांजे घरनि मथां लॻल प्लेटूं वापसि ॾियारे चोरनि खे गिरफ़्तार कयो वञे। सूबाई वज़ीर इत्तला शर्जिल इनाम मेमन जी हिदायतुनि ते शेख भिरकियो वेझो पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे अॻवान रावल शर्जिल इनाम मेमन ऐं ASP अलीना राजपर मुबैना ज़्यादतियुनि बाद क़तल थियल मासूम नींगरी निशा कोहलीअ जे वारिसनि वटि पहुची ताज़ियत ऐं अफ़सोस जो इज़हार कयो। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी PS 63 जे अॻवान रावल शर्जील मेमन चयो त पुलिस खे चयो वियो आहे त इहे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे मुतासिर थींदड़ धुर सां इंसाफ़ लाइ क़दम खणनि।